माखे न मारो रे, माखे न मारो, माखे न मारो, मारो भी के चवा तो बाबा पांच इंडियन में जितना छड़े ना हे माखे बलूचिस्तान में भी करे इंदा माखे मारे छड़ीला मैं पान दरिया मीटर पोड़ी दो मारे भी मैं बुदे तो आया मैं न तो माखे ने के मा चोनो माई गोली हनी करे माखे तो बंद दरिया से सटी बंदाई अजा ठोडिया छोरो कर बड़ा निवासी मुखी जगदीश कुमार जी दाड़ेलन पारां भुंग लाइ तशद्दुद कंदे हिकु ॿियो दर्दनाक वीडियो वायरल कियो वियो आहे। ज़िले कश्मीर कंदाकोट में हिन वक़्तु हिकु बहितरीन पुलिस ऑफिसर SSP जी कुर्सी ऐं कमान संभाली वेठो आहे। आम तासुर इहो मिले थो त अगवा थींदड़ पंहिंजे पुलिस एहलकारनि खे त ॾींहं ॿिनि में पुलिस बाज़ियाब कराए थी, मगर कानून जी रिट खे चैलेंज कंदड़ कचे जी बेरहम दालियुनि खे गिची में पटो विझण में शायदि के ॾुखियायूं दरपेश अचनि थियूं। गुज़िरियल 2 महीननि खां बरियाणी भरिसां अगवा थियल मुखी जगदीश कुमार ऐं संदसि मासूम पुटे जयतीब कुमार जा धाड़ेलनि वटि कहिड़ा हाल हूंदा से हाल धाड़ेलनि पारां वायरल कयल वीडियोज़ में ॾिसी अहसासवंद इंसान ऐं वस वारा महसूसु करे सघनि था। मुग़विन जे क़रीबी ज़रियनि खां इहो बि ॿुधण में आयो हो त मुखी जगदीश कुमार जी वारसनि भुंग जी सूरत में भारी रक़म जो बंदोबस्त बि कयो हो, पर उन जे बावजूदु ख़बर न आहे संदन बाज़ियाबी में अञा कहिड़ी रुकावट आहे, जंहिंजे करे हुननि जे पेरनि मां ज़ंजीर खुलण जो नालो ई नथा वठनि। इहो बि अफ़सोस जोॻो अमल ॿुधायो पियो वञे त पुलिस 2 महीननि खां हिन वाक़े में मुलविज़ ॾोहारनि ताईं न पहुची सघी आहे। जंहिं पुलिस लाइ इहो मशहूरु आहे त ॾोह जे पहिरें ॾींहुं पुलिस खे ख़बर पइजी वेंदी आहे त ॾोह कहिड़े ॾोहारी टोले कयो आहे। गॾोगॾु अफ़सोस इहो बि आहे त इलाइक़े जा वस वारा सभु कुझु ॼाणंदे बि ख़ामोश आहिनि त ॿिए तरफ़ ज़िले कश्मीर कंदाकोट जे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻुवाणनि हिन भेरे चुप जो रोज़ो रखी मुतासिर हिंदू बिरादरी जे मुग़ियुनि लाइ को सॻारो आवाज़ न उथारे ॾुख रसायो आहे। बसि अल्लाह पाक खां दुआ आहे त ज़िले कश्मीर कंदाकोट जी आवाम ते को ख़ासि रहम करे। माखे न मारो रे, माखे न मारो, माखे न मारो, मारो भी के चवा तो बाबा पांच इंडियन में जितना छड़े ना हे माखे बलूचिस्तान में भी करे इंदा माखे मारे छड़ीला मैं पान दरिया मीटर पोड़ी दो मारे भी मैं बुदे तो आया मैं न तो माखे ने के मा चोनो माई गोली हनी करे माखे तो बंद दरिया से सटी बंदाई अजा ठोडिया छोरो कर